तारीख़ी गुमनामी जे वर चढ़ियल दीवार सिंध रनीकोट। सिंध तारीख़ खां अॻु तोड़े तारीख़ खां पोइ जे दौरनि जे क़दीम बस्तियुनि ऐं जुड़ियल क़िलनि में निहायत शाहूकार आहे। उन क़दीम विरसे में रनीकोट वारे क़िले जो पिणु शुमारु थिए थो। क़दीम सिंधू तहज़ीब, तमदन, तारीख़ ऐं शानदार माज़ीअ जे विरसे जो शाहिद रनीकोट वारो क़िलो मौजूदा ज़िले जामशोरे जे शहर सन खां 25 किलोमीटरनि जे मुफ़ासिले ते खीरथर जाबलू सिलसिले जे टकिरियुनि ते पंहिंजे मुनफ़रद, हैरत अंगेज़, पुरसहर ऐं तिल्स्माती तर्ज़ तमीर जे सूरत में अॼु बि पंहिंजे सिफ़े हस्तीअ ते मौजूदु आहे। क़दीम सिंध जे शाहकार तारीख़ी विरसे जी अलामत ऐं सिंध जे इतिहास जी अज़मत जे उञाण रनीकोट क़िले जी तमीर ते नज़र विझिजे थी त क़दीम सिंधियुनि जे फ़न तमीर में महारत ऐं कारीगरीअ ते रश्क थिए थो ऐं फ़ख़्र सां चवणो ऐं मञणो पवे थो त क़दीम सिंध तमीराती फ़न ऐं कारीगरीअ में दुनिया जे ॿियनि मुहज़ब ख़ितनि खां कंहिं बि तरह पोइते न हुई, छो त रनीकोट दुनिया जे कंहिं अजूबे खां कंहिं बि रीति घटि नाहे। ॿटीह किलोमीटरनि जे पखेड़ में जबलनि ते वरवकड़नि सां तमीर थियल तारीख़ी गुमनामी जे वर चढ़ियल दीवार सिंध जो तिल्स्माती ॾेख अहसासनि खे छेड़ींदे हज़ारे साल अॻु इतिहास नंगर जो सैर कराए थी। जबल सां वरवकड़ खाईंदड़ क़िले जो नज़ारो न सिर्फ़ हैरत अंगेज़, दिलि लुभाईंदड़ ऐं दिलफ़रेब लॻे थो, पर क़दीम सिंधियुनि जी महारत जी यादि ताज़ी कराए थो। हिन क़िले जी रिथा कंदड़ ज़हननि ते फ़ख़्रु ऐं उन रिथा जी तकमील कंदड़ हथनि खे चुमण जो अहसासु शिदत इख्तियार करे वञे थो। हिन क़िले खे 4 दरवाज़ा आहिनि। ओभर वारे दरवाज़े खे सन गेट चयो वञे थो। सन गेट वटि नए जे ॿिन्ही किनारनि वटि बुर्ज या मोर्चा जोड़ियल आहिनि। क़िले में दाख़िल थियण सां खाॿे पासे ॾखण खां वॾो दिफ़ाई मोर्चो या बुर्ज आहे ऐं साॼे पासे कुझु ऊचाईअ ते 2 मोर्चा या बुर्ज जोड़ियल आहिनि। क़िले जे कुंगरनि सां हलण लाइ पहिरें पंधु रस्तो फुट पहिरीं जुड़ियल आहे। कुंगरनि मंझां ॿाहिरि दुश्मन ते नज़र रखण खां अलावा तीरबाज़ी ऐं बंदूकबाज़ीअ लाइ गिड़खियूं पिणु जोड़ियल आहिनि। खाॿे पासे वारे बुर्ज ताईं ॾाकणनि वसीले पहुचिजे थो। कोट जे अंदरां ॾखण बुर्ज भरिसां हेठि गुंबद सां मुक़बरे नुमा अॾावत मौजूदु आहे, जंहिं लाइ मुख़्तलिफ़ ऐं मुतज़ाद राया मिलनि था। किन उनखे ॿुध जी इबादतगाह कोठियो आहे त किन मुहम्मद बिन क़ासिम जी जोड़ायल मस्जिद सम्झियो आहे त किन उनखे बारूद खाने जो नालो ॾिनो आहे। के वरी सम्झनि था त दरवाज़े वटि मुक़बरे नुमा अॾावत ऐं टैक्सीला भरिसां ग़ज़नवियुनि पारां जोड़ायल मस्जिद में तमामु घणी हिकजड़ाई आहे, जंहिं मस्जिद जो अरसो 1050 खां 1180 चयो वञे थो। हीअ गुंबज़ नुमा इमारत जी मुस्नद तस्दीक़ बि तारीख़दाननि खे ई करणी आहे। सन गेट खां दाख़िल थियण खां पोइ जेको रस्तो मेरीकोट ॾांहुं वधे थो, सो बि नई रनी या रणी जियां वरवकड़ बणिजी वञे थो। तरफ़ कारनि ऐं भोरनि संगलाक पहाड़ुनि जी ख़ूबसूरत पहाड़ुनि जी वादीअ मझां कचे रस्ते तां गुज़रंदे रस्ते में सालनि खां पियल नामुकमिल पुल बि अचे थी, जंहिंजी तकमील सां मेरीकोट ॾांहुं वेंदे मुफ़ासिलो बि घटिजी वेंदो। रस्ते सां क़दीम क़ब्रिस्तान बि आहिनि त पथरनि सां जुड़ियल हिकु सादो दिफ़ाई कोट बि मौजूदु आहे, जेको दुश्मन जो सन गेट खां क़िले अंदरि दाख़िल थी वञण खां पोइ मेरीकोट ॾांहुं वधण खां रोकण लाइ दिफ़ाई तौरु हिकु नंढी रुकावट तौरु तइमीर थियल नज़र अचे थो। जीअं ई मेरीकोट ॾांहुं मुड़िजे थो त हसीन वादीअ जी हुस्नाकी शुरू थिए थी। मेरीकोट आॾो सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि खां ईंदड़ सियाहनि ऐं सैर तफ़रीह जे शौक़ीननि जी चुरपुर क़िले जे रौनकुनि में इज़ाफ़ो करे थी। मेरीकोट हिकु पहाड़ीअ ते मौजूदु आहे, चीरोली ऐं पथरनि सां अॾियल आहे। मेरीकोट जे मुख्य दरवाज़े वेठा 2 बुर्ज या मोर्चा आहिनि। टियों मोर्चो मुख्य दरवाज़े जे साम्हूं ओभर पासे कुंड वटि अॾियल आहे।
मुख दरवाज़े वारा मोर्चा काठ जे पुल सां ॻंढियल आहिनि। मुख दरवाज़े वटि ॿिन्ही पासे जारनि जी अॾावत थियल आहे। उन्हनि जे वंगुनि सां उकर जो कमु थियल आहे। उन उकर में कमल ऐं सूरजमुखी जे गुलनि जी डिज़ाइनुनि सां गॾु मोर बि उकरियल आहे त पननि जूं ख़ूबसूरत डिज़ाइनूं ऐं बहितरीनु जामेट्रिकल डिज़ाइनूं पिणु उकरियल आहिनि, जेकी किले जे क़दीम अॾींदड़नि जी तइमीराती फ़न में महारत सां गॾोगॾु आर्ट में अकाबरी जी निशानदेही करे थी। मोर, सूरजमुखी ऐं कमल गुल जी चिटसाली किले जे आगाटे क़दामत ते रोशनी विझे थी। मेरीकोट जे मुख दरवाज़े वटां ॿिन्ही पासे मेरीकोट ते चढ़ण लाइ ॾाकणियूं तइमीर थियल आहिनि। ॾाकणियुनि जे वंगनि सां बि उकर या चिटसाली जो कमु थियल आहे। मेरीकोट बि फ़न तइमीर जो नादिर नमूनो आहे। चिरोली ऐं पथरनि सां तामीर थियल मेरीकोट अहिड़ो दिफ़ाई ऐं रिहाइशी क़िलो आहे जंहिंजी तामीर बि फ़न तामीर जो आला नमूनो आहे। मेरीकोट सां मथे हलण लाइ बि प्यादल रस्तो फुट पेरी आहे, जंहिंसां हलंदे जबलनि ऐं नए रनी या रणीअ जे ख़ूबसूरत तरीन माथिरी जो बि नज़ारो पसी सघिजे थो। मेरी अंदरि लांढियुनि जो मंज़र पिणु ॾिसी सघिजे थो। कोट खे चोतरफ़ कुंगरा आहिनि। कुंगरनि वारी दीवार में तीरबाज़ी ऐं बंदूकबाज़ीअ लाइ सोराख़ जुड़ियल आहिनि। मेरीकोट ते सियाहनि जी रश बि मेरीकोट जी सहर अंगेज़ अॾावत ॾिसंदे मशहूर ऐं लुत्फ़ अंदोज़ थींदे नज़र अचे थी। मेरीकोट खां शेरगढ़ कोट, चौफेर, ॿियनि जबलनि ऐं रणी नए जे सरसब्ज़ माथिरीअ जा नज़ारा सियाहनि जो मन मोहे विझनि था। मेरीकोट में अंदरि दाख़िल थिबो त अवल हिकु कुशादो ऐवान नज़र अचे थो। ऐवान जे ओलह पासे ऊनू खूह मौजूदु आहे, जंहिंजी जड़ावत या अॾावत बि ॾिसण वटि आहे। खूह तॾहिं के ज़माने में पीअण जे पाणी लाइ खोटियो वियो हो, पर हाणे मजिज़ पाणी न आहे। मेरीकोट अंदरि रहाइशी लांढियूं जोड़ियल आहिनि। लांढियूं दीवार ज़रिए अलॻि हिसनि में विरहायल आहिनि। हिकु हिसे में तॾो के ज़िले काउंसिल दादू तरफ़ां मरमत कयल हाल आहे। उन हाल जे ॿिन्ही पासे आगाठियूं लांढियूं पिणु जोड़ियल आहिनि, जिन लाइ चवनि था त रिहाइश ऐं तंबेलनि वग़ैरह तौरु इस्तेमाल में हुयूं। रनी या रणी नए में 12 महीना पाणी वहंदड़ आहे, जंहिं ते रनीकोट में मुक़ीम माण्हू पोखी राही बि कनि था। रनी नए जो वाही जे सूरत में वेही हलंदड़ पाणी निहायत शफ़ाफ़ ऐं हाज़मेदार आहे। पाणी मोहन दरवाज़े वेझो जाबलू सिलसिले मां फुटी निकिरंदड़ पाणीअ जे चश्मनि मज़ा वही हले थो। हिकु हसीन चश्मो परिनि सां मनसूब आहे, जंहिंखे मुक़ामी तौरु परिनि जो तड़ कोठियो वञे थो। मक़ामी माण्हुनि जो यकीन आहे त अॼु बि परियूं उन तड़ ते अचनि थियूं। परिनि जे तड़ वटि चश्मनि जो पाणी आबशार जे सूरत में वहे थो। 3 नंढा आबशार आसानी सां ॾिसी सघजनि था। परिनि जे तड़ मथां तमामु ऊचे जबल ते रनीकोट जो हिकु दिफ़ाई बुर्ज या मोर्चो जोड़ियल आहे, जेको उत्तर, ओभर, ओलह ऐं ॾखण तरफ़ दिफ़ाई निगाह रखण लाइ जोड़ियल आहे। परिनि जे तड़ वारे माॻ या चश्मे खां थोरो अॻिते रनीकोट जो ओलह वारो मोहन नाले दरवाज़ो ऐं कोट आहे। मोहन नालो बि रनीकोट जे क़दामत जी निशानदेही करे थो त रनीकोट कलोड़नि या टालपुरनि जे दौर खां बि आगाटो तामीर थियल आहे, छाकाणि त मोहन नालो इस्लाम खां अॻु वारे दौर खे ज़ाहिर करे थो। मोहन दरवाज़े वटि मोहन नए, रनी नए सां मुखामिल थिए थी ऐं रनीअ जे वहिकरे में शामिल थी वहंदी वञी सन दरवाज़े खां ॿाहिरि निकिरे थी। मोहन कोट मोहन दरवाज़े जे ॾखण वारे पासे दरवाज़े खां मथे ऊचीअ टकरीअ ते मौजूदु आहे। मुस्ततील शिकिल जो मोहन किलो बि तिर्ज़े तामीर जो शाहकार नमूनो आहे। मोहन कोट खे बेसर करण लाइ ॾाकणियूं आहिनि। मोहन कोट खे 12 ओलह पासे 2 दिफ़ाई बुर्ज या मोर्चा आहिनि, जितां मोहन लंघ ऐं ओलह तरफ़ इलाइक़े ते चङी तरह नज़र में रखी या ॾिसी सघे थो। ज़बून हाल मोहन किलो शानदार माज़ीअ जी साख भरे थो। आमरी दरवाज़े वारे पासे निहायत ऊचे पहाड़ ते शेरगढ़ जो किलो करखियो बीठो आहे। चवनि था त हिन कोट में शींहं या शेर रहंदा हुआ, तॾहिं शेरगढ़ सॾियो वियो। इहो बि मुमकिन आहे त हिन कोट खे सर करण या फ़तह करण लाइ शींहं जहिड़ी बहादुरी ऐं ताक़त घुर्बल हुई, तॾहिं शेरगढ़ सॾियो वियो। शेरगढ़ तां निगाह फेराइजे थी त मेरीकोट समेत रनीकोट अंदरि समूरी माथिरीअ ते निगाह पवे थी त ॿाहिरि बि परे ताईं पहाड़ी इलाइक़ो अख में अची वञे थो। शेरगढ़ ते पहुचण लाइ रस्तो ॾाढो ॾुखियो आहे। लॻे थो त शेरगढ़ कोट दिफ़ाई तौरु फ़तह या शिकस्त लाइ आख़िरी कोट ऐं मोर्चो हो। शेरगढ़ बि लॻभॻि मुस्ततील शिकिल में मोहन किले जा तइमीर थियल आहे, पर शेरगढ़ खे चइनी कुंडनि वटि बुर्ज या मोर्चा आहिनि। शेरगढ़ जी तइमीर जो नमूनो मेरीकोट सां मिलंदड़ जुलंदड़ आहे। दिफ़ाई दीवारनि सां कुंगरा जुड़ियल आहिनि ऐं दिफ़ाई दीवार सां हलण लाइ प्यादल रस्तो
फुटबेरी पे इस्तेमालु थियल आहे। शेरगढ़ कोट खे ॾाकणियूं बि आहिनि। ज़बून हाली जो शिकार ही कोट अॾावती तिर्ज़ जो बहितरीन मिसाल आहे। सिंध जी अज़ीम दीवार सम्झियो वेंदड़ रनीकोट किलो छो तमीर कयो वियो, इहो त सम्झ में अचे थो, पर दुनिया जो ही अजूबो कॾहिं ऐं कंहिं जोड़ियो, इहो ॻुझ अञा ताईं न ॻोल्हियो वियो आहे। साइंसी दौर में ॻुझ ॻोल्हण बजाए ॻुझ जे ॻंढ खे अञा बि चीढ़ो बणायो वियो आहे। जेतिरा मुहक़क़ ओतिरा ई इख़्तिलाफ़ी राया। तारीख़ी तौरु गुमनामीअ जे वर चढ़ियल दीवार सिंध तारीख़ जे सुफ़नि ते अचणु घुरिजे, न त तारीख़ कॾहिं माफ़ न कंदी। छाकाणि त हर क़ौम पंहिंजे हाल ऐं माज़ीअ जी शानदार तहज़ीब, तमदन ऐं सक़ाफ़ती वरसे जे पेशे नज़र मुहज़ब सम्झी वेंदी आहे। अॼोके साइंसी दौर में जिते 40,000 साल अॻु जे आसार जी उमिरि कथे सघिजे थी, उते 2-2.5 साल क़दीम रनीकोट जे किले जी ॼमार या दौर कीअं नथो कथे सघिजे। जेकॾहिं शाहपीर दरवाज़े खां क़दीम अॾावत मंझां कोयले या चारकूल जा नमूना वठी रेडियो कार्बन टेस्ट कराई वञे त तारीख़ी तौर ते गुमनामी जे वर चढ़ियल सिंध जी अज़ीम दीवार पंहिंजी क़दामत खे रसी तारीख़ी तौरु निर्वार थी वेंदी।